कमेंट लाज़मी कनि। तव्हां दोस्तनि सां कमेंट लाज़मी ॿी कहाणीअ में खणंदासीं। जे कमेंट कंदव कंहिंजे नाले पंहिंजे सां कंदव, काथो ॾिसी रहिया हो, काथे ॾिसी रहियो आहे यूट्यूब चैनल ते। साईं मुंहिंजा इहा कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त पाण अला हुआ, पर हीउ ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे। हिकु ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर पाण में कचहरी करे रहिया हुया त वज़ीर खे बादशाह चयो त बादशाह सलामत चयसि वज़ीर त औज़ार कहिड़ो भलो, तलवार भली, भालो भलो, कहिड़ो औज़ार भलो। वज़ीर 2-3 मिंट सोचे, वज़ीर सियाणो हो, वज़ीर चयोसि बादशाह सलामत औज़ार कहिड़ो बि हुजे पर जेको हथ में आहे सो भलो आहे। बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। बादशाह चयो ईअं न आहे, औज़ार तो हेतिरा औज़ार आहिनि, तो औज़ार फुंडाए न कहिड़ो भलो आहे। मुंहिंजी तलवार भली आहे, बादशाही जा अञा ॿियो को तूं फुंडाए न। चई न बादशाह सलामत औज़ार उहो भलो जेको हथ में हुजे। बादशाह हिन जी ॻाल्हि या तस्लीम न कई। हिकु ॾियारे ही बादशाह ऐं सलामत ऐं वज़ीर पंहिंजी ज़मीन जे हिसाब सां चकर ॾेई रहिया बाग़ में। सो घुमंदा फिरंदा अचनि पिया, हलंदा हलंदा अचनि पिया उन बादशाहीअ में। सो बादशाह सलामत जेको हुयो त वज़ीर खे हमेशह लठ पंहिंजी साण हूंदी हुई। ये लठ जी सहारे ते वज़ीर हलंदो हुयो। उनखे लठ हुई। बादशाह सलामत पंहिंजी तलवार फिटी करे पंहिंजे बादशाहीअ में लठ वज़ीर खे हुई ऐं बादशाह ॿई पाण में अचनि पिया कचहरी कंदा। हिकिड़ो वासीम नांग जो हिननि कर कयूं परे खां ॾिठो त सफ़ा असांजे कर कयूं अचे थो पियो। हाणे वज़ीर खे बादशाह चयो त हाणे अचे थो पियो इहो नांग, हाणे के मसइलो थिए। हुन चयो त वज़ीर सलामत त बादशाह सलामत हाणे त मां कुझु बि नथो करे सघां, हाणे तोखे कुझु करिणो आहे। बादशाह खे चई। बादशाह चयो हाणे मूं त नकाशे आहे कोन, औज़ार जेको हुयो सो उहो बि घर मां फिटी करे आयुमि, खयूं ई कोन आयुमि, हाणे काशे आहे कोन, के मसइलो थिए। से हाणे हो बि नांग हिन सुरंदो अचे पियो, वेझो थींदो अचे पियो, हीअ पाणी परेशान थी विया त हाणे के मसइलो थिए। वज़ीर पोइते हटी बीह रहियो त बादशाह सलामत खे चई बादशाह सलामत नांग ॼाणे तूं ॼाणे, मां कुझु बि नथो करे सघां। हेठि हिनखे काश सम्झ में ॻाल्हि कोन आई। हाणे वज़ीर खे त ख़बर हुई त बादशाह सलामत खे कावड़ पियो करे त जेको औज़ार भलो जो हथ में आहे, हथ में मूंखे लठ आहे, बहरहाल लठ मुंहिंजी हिते त कोन पुॼंदो जिते नांग हाणे अचे थो पियो। सो वेझो अचे त पोइ ॾिसां थो मां हिन ॻाल्हि खे त नांग वेझो अचे। सो नांग हलंदो अचे पियो। ही बादशाह सलामत खे चवे पियो बादशाह सलामत हाणे छा थिए। साईं बादशाह सलामत सफ़ा सुक थी वियो, बूथ सूथ सफ़ा सुक थी वियो सम्झी हिरास में। सो वज़ीर चयो हाणे मुक़ाबिलो त कंदुमि, अचे त सही वेझो। जंहिं महिल वेझो आयो बिस्मिल्लाह कणे हुन वज़ीर खे लठ हुई, ठगा खणी कढ रहे नांग सां मुक़ाबिलो कयईं। वज़ीर नांग जी खे लठ लॻी वई तो नांग वञी किरियो। से हाणे जंहिं महिल नांग मारे वज़ीर बीठो, बादशाह सलामत खे वरी वज़ीर तो सुवाल करे बादशाह सलामत ॾे हवाल, औज़ार कहिड़ो भलो, त तोखे तलवार हुई, भाला हुया, औज़ार कहिड़ो भलो। त बादशाह सलामत हेठि कन करे चयो वज़ीर औज़ार उहो भलो जेको हथ में आहे। हाणे तोखे लठ जे हथ में न हुजे हा त असांखे नांग इहो कोन मरिया न, तलवार उन भाला बि कोन हुया न, हथ में न आहिनि त उहे कहिड़े कम जा थिया, घर रहिया न। सो वज़ीर खे ॾाढो चई त तूं वज़ीर सही आहे, मां ग़लति हुउमि, औज़ार उहो भलो जेको हथ में हुजे। सो दोस्तो इहा कहाणी ईअं हुई। सो औज़ार उहो भलो जेको हथ में हुजे ऐं दोस्त उहो भलो जेको आज़मायल हुजे ऐं ॾुखे वक़्त में आज़मायल दोस्त हूंदो त उहो कमु ईंदो। हिन कहाणी खे वधि में वधि शेयर कंदा ऐं दोस्तनि खे पसंदि अचे त कमेंट लाज़मी कनि। तव्हां दोस्तनि सां कमेंट लाज़मी ॿी कहाणीअ में खणंदासीं। जे कमेंट कंदव कंहिंजे नाले पंहिंजे सां कंदव, काथो ॾिसी रहिया हो, काथे ॾिसी रहियो आहे यूट्यूब चैनल ते तव्हां ॾिसी रहिया असांजे सिंध सलामत ते, त ज़रूरु कमेंट कजो। कमेंट तव्हांजी लाज़मी खणंदासीं तो इहा यादि रहेव। ऐं वधि वरी ॿिए तव्हांजी कहाणी वीडियो में तव्हांजी कमेंटूं लाज़मी असां खणी आणींदासीं, पेश कंदासीं। हिन लाइव अचण जो मुंहिंजो इहो ई मक़सदु हुयो। सो मां चवां पियो कंहिं दोस्त खे चवां त काथों ॾिसी रहिया हो, पंहिंजे नाले जी कमेंट कंदा। सो असां नाला वठी बि तव्हांजी कमेंटूं खणंदासीं ऐं असांजी सपोर्ट कंदा। जीअं तव्हां असांजी सपोर्ट कंदव त असांखे चांस मिलंदो त असां सुभाणे तव्हांजा सभु कुझु जेको आहे प्रोफाइल असांजी हेल्प कंदासीं जेकी थी सघे असांखां। सो लाज़मी असांखे दुआनि में यादि कजो, असांजे सिंध सलाम सभु खे यादि कजो ऐं बेल आइकन खे लाज़मी हणिजो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।